अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरत धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगुर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। और आपने गलत सर्टिफिकेट हमारे मुल्क के इदारों को दिए, झूठे सर्टिफिकेट। झूठ के आप वैसे ही माहिर हो। और आर्टिकल 13 का ऑब्लिक 2 जो पीपीओ है 2002 का, उसमें ये ऑफेंस जो है ये सजा का ऑफेंस है। अगर आज भी मैं कहता हूं कि वफाकी हुकूमत बहुत नरमी से काम ले रही है, इस डिसीजन के बाद अगर आज भी हुकूमत चाहे तो फौरी तौर पर इमरान खान को गिरफ्तार कर सकती है। इमरान खान डिस्क्वालीफाइड है। और जो मैं बोल रहा हूं ओपन एंडेड केस, कम अज कम अगर इस मुल्क का कानून मुकम्मल तौर पर इमरान खान को रियायत दे तो 7 साल की कैद इमरान खान को, इस पीपीओ को जो मैंने कानून बताया उसके तहत इमरान खान 7 साल के लिए जेल में सजा याफ्ता तस्वुर किया जाएगा। कुर्सीअ लाइ मुल्क खे दाअ ते लॻाईंदड़ लीडर नाहे हूंदो। इमरान खान मुल्क में डफेड़ पकड़णु चाहे थो। कानून मूजिब ॾिसे त इमरान खान लाइ 7 साल कैद जी सज़ा ठहे थी। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान इदारनि खिलाफ़ बयान ॾेई संदन तौहीन करे रहियो आहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो बिरो कराइण जी कोशिश कई वई। इमरान खान आख़िर केस ताईं कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो। ॿियनि जे ॿारनि ऐं नौजवाननि खे रोडनि ते आणण खां अॻु इमरान पंहिंजा पुट वठी अचे। सदर आसिफ अली ज़रदारी कोरोना वायरस का सेहतियाब। शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख्तावर भुट्टो ट्वीट कंदे चयो आहे त 10 ॾींहं क्वारंटाइन मुकमल करण बाद आसिफ अली ज़रदारी जी कोरोना टेस्ट रिपोर्ट नाकारी आई आहे। दुआऊं ऐं मैसेज करण ते चाहींदड़नि जा थोरा मिलिया। पीटीआई चीफ इलेक्शन कमिश्नर खिलाफ़ सुप्रीम जुडिशल कमीशन में रेफरेंस दाख़िल कराए छॾियो। रेफरेंस में चयो वियो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर ॼाणी वाणी बद इंतज़ामी करे रहियो आहे ऐं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं आईनी ऐं बहितर तरीक़े सां अदा न कयूं वयूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर ते पाबंदी मिलियल फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो दबाव विझी वरितो वियो। सुप्रीम कोर्ट में 5 जजिस जी मुक़ररी के हवाले से जुडिशल कमीशन के इजलास से जस्टिस सज्जाद अली शाह चीफ जस्टिस उमर अता बेंदियाल के ख़त लिखी छॾियो। जस्टिस सज्जाद अली शाह चयो आहे त हिकु जज पारां सिंध हाई कोर्ट के जजिस के वकार ते सवालन ते खैर मायूसी थी आहे। जुडिशल कमीशन के इजलास में सिंध के 2 वकीलन की राय ते बाड़े जजिस के किरदार ते सवाल उथारियो वियो। जस्टिस शफीक सिद्दीकी और हसन अज़हर रज़वी के किरदार ते वकीलन के नुमाइंदे अख्तर सेनारिटी का सवाइ कोई इतराज़ न। इमरान खान ऐं पीटीआई अॻवान जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कया वञनि या न। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास में मुशावरत जारी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्क के सियासी और मुआशी सूरतहाल ते गौर वीचार पिणु कयो वेंदो। पीटीआई के इलेक्शन कमीशन खिलाफ जलसे की इजाज़त मिली वही। नोटिफिकेशन जारी। रेड जोन जे सिक्योरिटी एंटी रिवर्ट्स और फोर्स रेंजर्स और एफसी हवाले सिक्योरिटी फोर्सेस जो इलेक्शन कमीशन के ऑफिस के घेरो बरकरार। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो पंजाब में नवाज लीग की शिकस्त बाद इलेक्शन कमीशन पीटीआई के टेक्निकल नॉकआउट की साजिश कई। आम चूंडन में भी इं थियण सबब समूरी पीटीएम खौफ जो शिकार है। धांधलियन के रोकण लाइ अॻुवाट बंदोबस्त ज़रूरी है। इमरान खान के इलेक्शन कमीशन खिलाफ एहतजाज बदिरां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। ॿियनि खे अख़लाक़ियात जा दर्स ॾींदड़ इमरान खान पाण वॾो चोर साबित थियो। शेरी रहमान ट्वीट कंदे चयो आहे सादिक ऐं अमीन कूड़ो हल्फी बयान जमे करायो। ॿियनि खां तलाशी जो मुतालबो कंदड़ इमरान खान पाण 13 अकाउंट सही फॉरेन फंडिंग क़ौम खां लिकाई।
ममलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त इमरान ख़ान चीफ इलेक्शन कमिश्नर बाबति कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इमरान ख़ान जो ई मुक़ररु थियल आहे। फॉरेन फंडिंग बाबति जांच बि PTI दौर में थी। साबित थी वियो इमरान ख़ान कूड़ो कसमनामो ॾिनो। जंहिं कूड़ो कसमनामो जमे करायो छा उनखे मुल्क हलाइण ॾिनो। हुकूमत इत्तेहाद PDM जो हंगामी इजलास अॼु ॿीहर थींदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत जे इजलास में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद वारी सूरतहाल ते मुशावरत कई वेंदी। ज़रियनि मूजिब PTI ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण ऐं इमरान ख़ान जो नालो ECL में शामिल करण या न करण के हवाले सां हतमी फ़ैसिलो कयो। पाकिस्तानी रुपयो मुस्तहकम थियण लॻो। डॉलर जा पोयां पेर हिकु ॾींहं में अमरीकी डॉलर जी क़ीमत में वधीक ₹5.79 लाथ अची वई। ओपन मार्केट में अमरीकी डॉलर ₹223 जो थी वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ पारां ख़ैबर पख्तूनख्वा जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि टोंक डेरा इस्माइल खान जो दौरो। बोर्ड सबबि मुकमल तबाह थियल घर लाइ ₹5 लख ऐं जुज़वी तौर घरनि लाइ ₹2 लख जो इमदाद जो ऐलान। वज़ीर-ए-आज़म खे बोर्ड सबबि नुक़सान ऐं इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ 24 कलाक कमु थियणु घुरिजे। KP सरकार बोर्ड मुतासिरनि जी मुआवज़े में इज़ाफ़ो करे वफ़ाक़ी हुकूमत में पंहिंजो किरदारु अदा करे। पीपल्स पार्टी के अगवान मंजूर हुसैन वसाण चयो आहे त इलेक्शन कमीशन में फॉरेन फंडिंग फैसले बाद इमरान खान ऐं तहरीक इंसाफ जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। इमरान न्याज़ी तक़रीरनि में धमकियुनि बाद हाणे मिंथनि ते लही आयो आहे। तहरीक इंसाफ जो KPK ऐं पंजाब में मुस्तक़बिल ख़त्म थींदे नज़र अची रहियो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पंहिंजी जान जा नज़राना ॾींदड़ सिंध पुलिस जे ऑफिसर ऐं जवाननि खे भेटा पेश करण लाइ अॼु पुलिस जे शहीद जवाननि जो ॾियारो मल्हायो पियो वञे। शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जे क़बरनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआऊं तक़रीबूं कोठाए ॾीया ॿारे शहीदनि खे भेटा पेश कई पई। नवंदेरो लॻ मेतला ॻोठ में मेतला ऐं बिरोई बिरादरी विच में तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान अल्ताफ़ उर्फ़ बशीर बिरोई गोलियूं लॻण करे क़तल थी। चीन ताइवान जे भरिसां 6 हंधनि ते लाइव फायर समेत हवाई ऐं बहरी स्ट्राइक मशक़ूं शुरू करे छॾियूं। परॾेही ख़ाबिरूं इदारनि जो चवणु आहे त चीन जूं ताइवान जे भरिसां फ़ौजी मशक़ूं आचर ॾींहं ताईं जारी रहंदियूं। ताइवान चीनी जंगी मशक़नि खे सामूंडी ऐं हवाई हदुनि जी नाकाबंदी करार ॾेई छॾी। बर्फ में ॼमी वियल मच्छी खे पकड़ण लाइ ॿिली जा नखरेला जतन। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी। पाकिस्तान कॉमनवेल्थ गेम्स में पहिरियों गोल्ड मेडल खटे वरितो। नोह दस्तगीर भट्ट वेट लिफ्टिंग में 405 किलोग्राम वज़न खणी सोनो गिलो पंहिंजे नाम कयो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गोल्ड मेडल खटण ते नोह दस्तगीर भट्ट खे शाबाश।
ऐं इस्लाम जी सरबुलंदी लाइ करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में आज़ादारी ऐं मजलसूं। सोच के करना सदा तुम रहोगे हम रहेंगे, सुन ले ये सारा जमाना। रहेगी सदा रहेगा हुसैन 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 मौला हुसैन 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 मौला हुसैन हुसैन। हम है दुआए सैयदा, हम है फिदा।